अस्सलाम वालेकुम दोस्तों, अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो चैनल देसी सिंधी विलाग। मां आहियां अवां जो पंहिंजो गुलाम नबी जानी। दोस्तों, अवां हिन चैनल जे थ्रू तमामु हिकिड़ियूं नायाब शयूं ॾिसंदा आहियो। ही ख़ूबसूरत कुदरती मेवो आहे जेको ही वण आहे खबड़। इहो बग़ैर पाणीअ जे यानी हिनखे को बि हथरादू पाणी न ॾिनो वेंदो आहे। ही रब जे कुदरत सां तमामु हिकिड़ो बहितरीनु नायाब ही मिठो मेवो आहे। ऐं ही तव्हां ॾिसी रहिया आहियो, ही मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारींदो त ही बहितरीनु ऐं नायाब क़िस्म जो ही जेको मेवो आहे, फ्रूट आहे, इहो तमामु हिकिड़ो खाइण में लज़ीज़ आहे। ऐं हिन जी जेका ख़ासियत आहे उहा ईअं सम्झो त इलाहियुनि बीमारियुनि ते लॻंदी आहे, तमामु घणनि बीमारियुनि ते लॻंदी आहे। ही मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ही मथे करे ॾेखारे सघंदो त ही ज़बरदस्त जेको क़िस्म जो मेवा आहिनि। ऐं उमेद त जेकॾहिं हयाती रही त मां पंहिंजे व्यूअर्स खे ही वक़्तनि ब वक़्तनि ज़रूरु ॾेखारींदो ईंदुसि। ऐं उन्हनि खे इहो बि ॾसींदो हलां त ही जेके पेरूं आहे, हिनखे पेरूं कोठियो वेंदो आहे सिंधीअ में। ऐं ही हिकिड़ो मारवड़नि जो ॾोथियुनि जो हिकिड़ो ॾेह धणियुनि जो बहितरीनु हिकिड़ो मेवो आहे। अलाह साईं अव्हांखे ख़ुशि ऐं आबाद रखे, शाल सदाईं अव्हांजा वेड़ा वसंदा रहनि। माशा अल्लाह, माशा अल्लाह, महिरबानियूं महिरबानियूं।